अस्सलाम वालेकुम तान एसटीवी न्यूज़ सां वली मोहम्मद चाड़ो नज़र जो काज़ी अहमद खान साहिल लाखो छे न रिपोर्ट ते नाज़िन काज़ी अहमद लगोट जातू चूणो चे रहवासी सावण चूणो अलाह चूड़ियो जोणो दोस्त मोहम्मद चूणो प्रेस क्लब पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो है त असांजो सरकारी ॻोठ आहे असां सालन खां वठी ॻोठ जी सरकारी प्लाट ते वेठल आहियूं जंहिं ते असांजो वेगो भाउ नाले सैफल चूणो बासर हुअण करे असांखे तंग करे थो ऐं असांखे प्लाट खाली करण लाइ धमकाए रहियो आहे चवे थो पैसा ॾियो या प्लाट खाली करे वञो असां ग़रीब मिसकिन माण्हू आख़िर काॾे वञूं असांजे मथां कूड़ा केस दाख़िल करे असांखे कोर्टुनि जा चकर काटण ते मजबूर करे छॾियो अथसि ऐं वरी ॿिया केस करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे असां ग़रीब मिसकिन वस वारनि तोड़े SSP शहीद बेनज़ीर आबाद ऐं SHO काज़ी अहमद खे अपील था कयूं त नोटिस वठी बासर सैफल जुणो ख़िलाफ़ कार्रवाई करे असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे।